नाज़रीन बुलेटिन की शुरुआत में अवां खे ख़बर ॾियूं। सिंध में धारियुनि जी आबादकारी बहरिया टाउन ज़मीनुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते सखर में एहतिजाजी रैली कढी वई आहे। अवां ताईं ख़बर पहुचाई पिया। तीर चौक ताईं निकितल रैली जी अॻवानी डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चांडियो ऐं सैयद ज़ैन शाह कई आहे। अॻवानी जो चवणु आहे त सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा बर्दाश्त न कया वेंदा। सिंध जे हक़नि जी हासिलात ऐं जदोजहद जारी रहंदी। तफ़सील वठंदासीं सखर मां शाहिद चन्ना खां। शाहिद आगाह कजो सिंध एक्शन कमेटी जी रैली बाबति। बिल्कुल सिंध एक्शन कमेटी पारां सिंध में धारियुनि जी आबादकारी बहरिया टाउन सिंध जी ज़मीननि ते कब्ज़नि ऐं ॿेटनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ सखर जे सिटी बाईपास खां तीर चौक ताईं एसटीबी जे अॻवान कादिर मक्सी, रियाज़ चांडियो, नवाज़ ज़हूर ऐं ज़ैन शाह जी अॻवानीअ में उहा रैली जेका आहे उहा तीर चौक ते पहुती। तीर चौक ते जलसो मुनक़द कयो वियो, जिते सभई जेके तादाद में मुख़्तलिफ़ कॉम्पस तंज़ीमनि जा कारकुन हुआ उन्हनि उते शिरकत कई। इन मौक़े ते डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ हुसैन चांडियो ऐं ॿियनि अॻवान कारकुननि खे ख़िताब कंदे चयो त बहरिया टाउन ठाहे उते धारियुनि खे आबाद करण जी कोशिशि कई पई वञे। बहरिया टाउन में पंजाब वज़ीरस्तान जा माण्हू अची करे आबाद थींदा। सिंध पुलिस में इहो इंकशाफ थी चुको आहे त हज़ारे अफ़गानी भर्ती कया विया आहिनि ऐं धारियुनि खे हिन वक़्तु शनाख़्ती कार्ड ठाहे ॾिना पिया वञनि। सिंध जे माण्हुनि खे असलियत में तब्दील करण जी कोशिशि कई पई वञे। अॼु असांजो जलसो जा असांजी जेका तहरीक आहे उहा सिंध जे चपे चपे जी हिफ़ाज़त करण लाइ असां निकिता आहियूं। धारियुनि जा वोट लिस्ट में नाला शामिल कया पिया वञनि। सिंध सां, सिंध जे अवाम सां पीपल्स पार्टी जेका आहे पंहिंजे इक़्तिदार बचाइण लाइ जेको आहे सभु कुझु करे रही आहे। सिंध खे वेकिरो करे छॾियो आहे पीपल्स पार्टी। हिन चयो त धारियुनि जो वजूद बि सिंध में असां बर्दाश्त न कंदासीं। ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी खे वोट न ॾिनो वञे। सिंध जे वसीलनि ते पीपल्स पार्टी हथ सां कब्ज़ा कराया आहिनि। सिंध जे ॿेटनि ते, सिंध जी ज़मीननि ते ऐं बहरिया टाउन जे नालनि ते जेको आहे उहे कब्ज़ा कया पिया वञनि। उहे धारियुनि खे वेकिरो कया पिया वञनि। क़दीमी ॻोठ जेके आहिनि उहे ढाथा पिया वञनि। सिंध खे ऐं सिंधी अवाम खे पीपल्स पार्टी ऐं वफ़ाक़ पारां जेको आहे उहे तकलीफ़ूं पहुची रहियूं आहिनि। असां सिंध जी हिफ़ाज़त करण जे लाइ सिंध जे अवाम में सजागी पैदा करणु चाहियूं त उहे पीपल्स पार्टी खे ईंदड़ इलेक्शन में वोट न ॾींदा। ठीकु आहे शाहिद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।